उदासी टेक यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु अपडेट्स आहे। दोस्तो हिन ड्रामे यानी पापनगर ड्रामे जेका अपडेट्स यानी तव्हां ॾिसी रहिया आहियो बार बार ऐं क़िस्तूं बि ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हां इहो नोट ज़रूरु कयो हूंदो अब्बास गुल उॾाणो यानी जेको मल्हार साहब हिन ड्रामे में किरदारु करे रहियो आहे इन जी जेको अदाकारी त हर को मञंदो आहे त मल्हार साहब जी अदाकारी सभ खां वधीक भली हूंदी आहे यानी अब्बास गुल उॾाणे जी अदाकारी छो जबल जे नाले सां खे ख़ासि करे घणा माण्हू सुञाणंदा आहिनि ॿारहाड़ी जा। बहरहाल जेका पुराणनि ड्रामनि में हिन दर्दनि जो दरिया में अदाकारी कई अहिड़ी अदाकारी लाइ माण्हू मुंतज़र हूंदा आहिनि त अहिड़ो को ड्रामो अब्बास गुल उॾाणो वरी आणे जंहिंमें दर्दनि जो दरिया जंहिंमें हुन अदाकारी कई हुई अहिड़ी अदाकारी ॾिसूं। बहरहाल हर ड्रामे में मायूस कयो पियो वञे जेका अदाकारी अब्बास गुल उॾाणे दर्दनि जो दरिया में कई उन जी असुलु उतो पहचान वधी वई कुझु पुराणे ड्रामनि ॿियनि में बि ओड़ी अदाकारी या त करेक्टर उनखे नथो मिले या हू पाण उहा अदाकारी ख़ासि करे दिलि जान सां नथो करे। न त अब्बास गुल उॾाणो अहिड़ो अदाकार मशहूरु थियो आज़म मैंगल खां बि वधीक मशहूरु हुयो दर्दनि जो दरिया में। हाणे हिन वक़्तु आज़म मैंगल अब्बास गुल खां वधीक मशहूरु थी चुको आहे।